नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्तां के मिठी मां ख़बर ॾींदा थरपारकर ज़िले में कोरोना वायरस जा 62 केस ज़ाहिर। डीसी ज़िले अंदर 14 ॾींहनि लाइ इस्तेमाल लॉकडाउन जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। थरपारकर ज़िले में शकी मरीज़नि जे वरितल सैंपल्स मां ओचितो 62 ॼणनि के कोरोना वायरस हुजण जी तस्दीक कई वई है। कोरोना वायरस जा 62 केस ज़ाहिर थियण बाद डीसी थरपारकर मोहम्मद नवाज़ सोज़ ज़िले अंदर ईंदड़ 14 ॾींहनि लाइ इस्तेमाल लॉकडाउन लगाइण जो सरकारी तौर ते लिखत में नोटिफिकेशन जारी करे छॾियो है। ऐं ज़िले जे लाॻापियल खातनि के SOPs ते इस्तेमाल लॉकडाउन ते मुकमिल तौर अमल कराइण जूं सख़्ती सां हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि, जंहिं करे थर अंदर इंतज़ामिया वधीक सरगर्म थी वई है। अंगन अखर मूजिब ज़िले अंदर ज़ाहिर थियल कोरोना जे वधीक 62 केसिस में इस्लाम कोट तालुके अंदर 7, मिठी तालुके अंदर 9, थरपारकर तालुके अंदर 8, डीपलो तालुके अंदर 17, डायली तालुके अंदर 6, छाछड़ी तालुके अंदर 9 ऐं कलोई तालुके अंदर 6 मरीज शामिल आहिनि, जिन खे कोरोना वायरस हुजण जी तस्दीक कई वई है। होॾां थरपारकर ज़िले अंदर कोरोना मरीजनि खे रखण लाइ को बि आइसोलेट वार्ड काइम न थियल आहे ऐं न वरी हंगामी सूरत-हाल खे मुंहुं ॾियण लाइ ज़िले अंदर वेंटिलेटर्स जी का सहूलियत मौजूद है। ताज़ो कोरोना तस्दीक थियल 62 मरीजनि के संदन रिपोर्ट्स पॉजिटिव अचण बाद खेनि पंहिंजनि घरनि अंदर आइसोलेट कयो पियो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।